अस्सलामुअलैकुम क़िसाgo में हमारी ख़िदमत में हाज़िर आया यानी दुआ सामा जिते बि जो ख़ुशी जो शाद या आबाद जो करीम रब मूंखे दामे द्रमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे आमीन सुमा आमीन। क़िसाgo में ज़िंदगी जे किसनि जो ज़िक्र कंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते हीअ वरी मुबारक महीनो आहे। हिन महीने जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि कैफ़ियत आहे ऐं चयो वेंदो आहे त जेके नेकियूं आहिनि उन पासे असांजी सोच घणी हूंदी आहे। पर बहरहाल ज़िंदगी जो हिकिड़ो हिकिड़ो पल आहे जेको मुहबतुनि में गुज़रे थो, जेको ॿिए जे ख़्यालु रखण में गुज़रे थो, त उहो पंहिंजी जाइ ते अहम तरीन नेकीअ जी हैसियत इख़्तियार करे थो। मुश्ताक अहमद यूसुफ़ी साहब जो हिकिड़ो पैराग्राफ पढ़ियमि पए, उन में लिखियलु त उनजी जेकी जैपनीज़ फ्रेंड हुई मी हुई नालो हुनजो शायदि, त उन खां पुछियो त हीअ जेको रमज़ान शरीफ़ जो तव्हां रोज़ा ईंदा आहिनि त तव्हां हिन में छा कंदा आहियो, अहिड़ी कहिड़ी तव्हांजी स्पेशलिटी हूंदी आहे न, मतिलबु छा ख़ासियत हूंदी आहे। त हुन चयो असांखे ख़ासि ख़्यालु रखिणो पवंदो आहे, असांखे कूड़ न ॻाल्हाइणो पवंदो आहे, असांखे माना तौर में ख़्यालु रखिणो पवंदो आहे, असांखे ख़यानत न आहे करणी, असांखे ॿियनि ग़लति कमनि खां पासो करिणो हूंदो आहे। त हुन जैपनीज़ माई चयो त तव्हां केॾा ख़ुशनसीब आहियो, तव्हां रुॻो हिकिड़ो महीनो इहो कयो था, असांखे त सॼो साल इहो ईअं करिणो पवंदो आहे। टोक तंज़ पंहिंजी जाइ ते, पर इहो सच आहे। इहो सच सरासर कोन्हे, मतिलबु सच ईअं कोन्हे त तमामु घणनि माण्हुनि ते लागू थिए थो। पर असां इहे सोचींदा आहियूं त इन सां रोज़ो रखंदा आहियूं त रोज़े में असांजी हिकिड़ी पंहिंजी कैफ़ियत हूंदी आहे, असां सोचींदा आहियूं त हीअ बि आहे हू बि आहे। पर असां कॾहिं गौर कयो आहे त आम ज़िंदगीअ में असां पंहिंजे अंदर में केतिरी अमानत रखूं था, असां केतिरा सच आहियूं, असां में सच केतिरो आहे। असां नोट कयो आहे त असांखे जॾहिं को दगु पुछंदो आहे त असां हुनखे सिधो दगु ॿुधाईंदा आहियूं, असां हुनखे घुमाए फिराए ॻाल्हि कंदा आहियूं त हितां फिरी हिते वञो, पोइ हितां ईअं कयो, पोइ हिते पहुचो, हीअं थियो, हीअं थींदो आहे कोन्ह थींदो आहे। करीम रब फरमाए थो त मशवरो मुंहिंजे लाइ हूंदो आहे। अलाह पाक मशवरो चए थो त मुंहिंजे लाइ आहे, तव्हां जेको मशवरो ॾियो था मूंखे ख़बर हुजे थी त तव्हां हुनखे कहिड़ो मशवरो ॾियो था। त असां हितां शुरू कयूं था। असां कॾहिं सोचियो आहे, असां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे। क़िसाgo में किसो हूंदो आहे, बिल्कुलु आहे, पर ज़िंदगी पाण वॾो किसो आहे। तव्हां ॾिसो जेकॾहिं सरकारी घर आहिनि, कंदासीं ॻाल्हि बसि, ठीकु आहे न, सरकारी घर आहिनि ऐं जेकर सरकारी तौर ते गैजेट्स मिलियल आहिनि, किन घरनि में AC लॻल हूंदा आहिनि, तव्हां नोट कयो त हुन बटण बि न हूंदा आहिनि, डायरेक्ट हूंदो आहे, डायरेक्ट AC पियो हलंदो आहे। ऐं डायरेक्ट AC इन करे हलंदो आहे जो हिकिड़े कमरे मां ॿिए कमरे में हवा पई पहुचंदी आहे, ॿिए कमरे में बि AC हूंदो आहे, और उहो बटन ऑफ ऑन थींदो ई कोन्हे, हुनजो मीटर त सिस्टम ई कोन्हे न, इन करे कोन्हे जो बसि हले पियो न, सरकारी आहे। हलो इन खे हिते कट था कयूं। केतिरा घर अहिड़ा आहिनि जिन में जेको गैस जी सप्लाई हूंदी आहे न, ऐं इहो दिलि ते हथु रखी ॻाल्हि कयां थो मां, उन घर में माचिस जी तीली न हूंदी आहे, तीली केरु ख़रीद करे, महांगी आहे, और गैस पई कंटिन्यूस हलंदी आहे, खाधो पचे न पचे उहा गैस पई हलंदी आहे। ज़िंदगी डायरेक्ट इनडायरेक्ट जे विच में सफ़र करे थी, जेको प्रिविलेज असांखे मिले थो। असां नाशुक्रा आहियूं या न आहियूं, पर असां वटि ज़ानी केतिरी आहे। तव्हां गौर कंदो त जॾहिं बि कंहिं ॻोठ में घर जे ॿाहिरां या किथे कंहिं हॉल जे ॿाहिरां जेकॾहिं मानीअ जो ढेर लॻल आहे, सिंपल ॻाल्हि आहे, शादी थी आहे, किथे जेकॾहिं को ढेर लॻल आहे त ख़ुदा न ख़ासिता का फौती थी आहे, उन मां जेको खाधो उन्हनि बचायो आहे उहो ॿाहिरि इहो ढेर उछलायल आहे, जेको ज़ाहिर थियो आहे, छाकाणि त असां डायरेक्टली इनडायरेक्ट में बिलीव कंदा आहियूं, डायरेक्टली डायरेक्ट में बिलीव कंदा आहियूं, असां शयुनि खे वेस्ट कंदा आहियूं, असां रखंदा ई कोन आहियूं। हलो हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि बि था कयूं, कमरे मां ॿाहिरि निकिरण महिल बटण बंदि कंदा आहियूं, कोन कंदा आहियूं, लाइट ऑन हूंदी आहे, अचूं था न 2 मिंटनि में अचूं था न, 2 मिंटनि में असांखे ख़बर आहे त यूनिट केतिरो हलंदो, असांखे अंदाज़ो आहे त केतिरी बिजली ख़र्चु थींदी, असांखे अंदाज़ो आहे त हिननि थोरे मूं अर्ज़ु तव्हांखे पहिरीं बि कयो आहे, ज़िंदगी जी वॾी वॾी रमज़ इहा आहे त फुड़ी तलाउ हूंदो आहे। असां कॾहिं फुड़ी तलाउ में बिलीव कयो आहे? असां कोन कंदा आहियूं बिलीव, ख़्वातीन सां त असां चवंदा आहियूं, असां ॻाल्हि कंदा आहियूं त फुड़ी तलाउ आहे, पर असां हुन में बिलीव कोन कंदा आहियूं। छाकाणि असां बिलीव कयूं त असां इहो सोचूं न, नॉस्टैल्जिक नथो थिए माण्हू। पर जॾहिं माण्हू ऑफिस में कमु कंदो, कंहिं सुठी पोज़ीशन ते ज़िंदगी गुज़री त स्टिकर्स लॻाए छॾिया त बाबा ई महिरबानी करे ॿाहिरि वेंदे बिजलीअ जो बटण बंदि कयो। हाणे स्टिकर लॻो न त जेका मूंखे बीइंग अ डायरेक्टर जेका शइ फीलिंग थी, उहा माण्हुनि जी खिल हुई, सभ खां पहिरियों जेको मूंखे रिएक्शन मिलियो हुयो उहो खिल हुई। उहा त हाणे इहो बि थींदो छा, माना जेको बोर्ड हुयो उन बोर्ड ते हिकिड़ो ख़ूबसूरत स्टिकर लॻाए छॾियो होसीं, सिंधी उर्दू अंग्रेज़ीअ में, टर्न द लाइट्स ऑफ बिफोर लिविंग, ख़तमु थी न ॻाल्हि, ॿाहिरि जाने से पहले बत्तियां बुझा दें, ॿाहिरि वञण खां पहिरीं बत्ती बंदि करे वञो। हाणे इहो स्टिकर ते लिखियलु हो, उन ते हिकिड़ी खिल शुरू थी, हाणे ईअं थींदो आहे साईं, हाणे मां छॾियो हाणे एॾो को पावर बचाइबो आहे, अच्छा इहो छो कोन थो थिए असां में, असीं इन सफ़र में छो कोन था हलूं। असीं सिग्नल ते जॾहिं काउंटिंग ॾिसूं था त 40, 49, 38, उन खां पोइ रेड खां पोइ हिकिड़ो येलो अचे थो, त असीं ग्रीन ताईं सबुरु छो कोन था कयूं, छा ॻाल्हि आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे इहा, न छा थो थिए असांखे, जेकॾहिं असां डायरेक्ट इनडायरेक्ट जी ॻाल्हि था कयूं न, असांखे हीअ बि कोन्हे, असांखे उहो बि कोन्हे, असांखे हिन करे जो असां उसूलनि जी पवारी छॾे ॾिनी आहे।
असां कानून जो एतिराम कयूं था तॾहिं कोन था उनखे पाण ते अप्लाई कोन था कयूं माज़रत सां असांखे पाण ते अप्लाई करणु घुरिजे न असां छो कोन था अप्लाई कयूं असां बार बार इहो छो सोचींदा आहियूं त हीउ पियो थो करे जेको मूं पहिरीं तव्हां ॻाल्हि कयो हाणे ॻाल्हि बि चवंदा रिपीट कंदो आहियां रिपीट कोन कंदो आहियां असां हमेशह इहो चवंदा आहियूं अदा ही न कयो चाहे हू जो करे पियो थो हुनखे छॾे ॾियो न तव्हां पंहिंजे हिसे सां ॻाल्हायो त असां वटि ईंदो थो मां कमरे में निकिरां थो त मां छो कोन थो बती बंदि कयां चई हाणे कंजूसी पिया कयो कंजूसी कोन था कयूं न जॾहिं असां हिते वेठा आहियूं जॾहिं हिते वेठा आहियूं त हुन कमरे में पखो छो पियो हले जंहिंमें कुबा सऊदी अरब में जेका हुई उनजो जेको पेश इमाम आहिनि हुया बल्कि कंडेरे जा मेमन साहब हुया ख़ुदा उनखे वॾो दर्जो ॾिनो हुयो बुज़ुर्ग माण्हू हुया ऐं हा उन्हनि जी ॻाल्हि आहे या उन खां को ॿियो को हुयो जेको मतिलबु सिंधी ओरिजिन जो उते शेखुल हदीस हुयो ऐं काबतुल्लाह में जेके हिननि जा चैम्बर्स हूंदा आहिनि उन में फ़ैसिला कंदो हुयो त साईं हकीम नज़ीर अहमद शेख साहिबु अलाह पाक उन्हनि खे दर्जात बुलंद करे जन्नत नसीब करे फादर फिगर हुया असांजी नज़ीर वारा जेके हिकमत वारा आहिनि त उन्हनि मूंसां पाण ॻाल्हि कई महमूद मां जॾहिं उते वियुसि त मूं सोचियो त साईं सां मां मुलाक़ात करे वठां त मूं हुनजो जेको चैम्बर आहे उहो ॻोल्हियो जॾहिं मां उते पहुतुसि त पाण उन महिल अरब उते वेठा हुजनि ऐं पाण उन महिल जेको डिग्रीज़ ॾियण में मसरूफ़ हुया माना फ़ैसिलो करण में मसरूफ़ हुया ऐं वॾी हुनजो ख़ूबसूरत ऑफिस हुयो बहितरीनु क़िस्म जो हुन में हू उते वेठो हुयो ऐं ख़बर पइसि त महिमान आयो आहे सिंध मां मिलण लाइ त हुन मूंखे परे खां ॾिठो ऐं ख़ुशि ख़राफ़ थोरो मुरकी कयूं इशारो कयो त महिमान खे हिते विहारे छॾियो हाणे पंहिंजे ऑफिस जे कम में पूरा हुया जॾहिं हुन पंहिंजो कमु पूरो कयो न जंहिं महिल मतिलबु आख़िरी जेको अर्ज़ वारो हुयो उहो बि रुख़सत थियो डिग्री जारी करे उहो ॿाहिरि निकिता त हुननि सभ खां पहिरीं जेको कमु कयोसि हुननि बतियूं ऑफ कयूं बहितरीनु हसीन ऑफिस हुयो उनजी बतियूं ऑफ कयूं ऐं हिकिड़ो नंढो डिमर टाइप लाइट हुई हिकिड़ो सेवर टाइप लाइट हुई उहा ॿरी पए अची मूंसां मिलिया भाकुर पातऊं मूंखे खीका रखियूं ऐं मूंखे चयूं त मूंखे माफ़ु कजो ॻाल्हि सिंपल ऐं सादी आहे त जेको सरकारी कमु हुयो त बतियूं सरकारी कम जे लाइ हुयूं बतियूं सरकारी कम जे लाइ हुयूं तव्हां मुंहिंजा ज़ाती महिमान आहियो इन करे असीं हिकिड़ी बत्तीअ में हिक ॿिए खे ॾिसी सघूं था ख़ौफ़ नज़ात इहो हूंदो आहे अंदरि जो ईमान इहो हूंदो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट इहा हूंदी आहे ख़बर तारीख़ जी किताबनि में अचे थो न जस्टिस कार्नेलियस शायदि हुया त उन्हनि खे शायदि सुप्रीम कोर्ट में उन्हनि को फ़ैसिलो लिखियो पए इहो मूं ॻाल्हि ॿुधी आहे आई एम नॉट सर्टेन अबाउट इट पर इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे त उहो अलाए कुझु हुननि लिखियो पियो बहरहाल त लिखियो पियो उन्हनि ख़बर पई त हुननि जी नौकिरी ख़तमु थी वई त हुननि पंहिंजे पेन मां उहा मस कढी हुई छाकाणि त हुननि चयो त पेन मुंहिंजी ज़ाती आहे मस सरकारी आहे ॻाल्हि इहा आहे त असीं शयुनि में केतिरो बिलीव कयूं था असीं वॾनि माण्हुनि जे लाइ ॻाल्हाईंदा आहियूं त वॾा ऑफिसर ही था कनि वॾा ऑफिसर ही था कनि असां नंढे ऑफिसर जी हैसियत सां ॾिठो आहे त असां छा था कयूं असांजी ॻाल्हि ते गौर कयो आहे असांजी ॻाल्हि खे महसूसु कयो आहे त असीं जेका शइ डायरेक्ट आहे उनखे इनडायरेक्टली यूज़ कयूं था ऐं जेको इनडायरेक्ट आहे उनखे डायरेक्टली यूज़ कयूं था असां कॾहिं ज़िंदगी में इन फिलासफ़ी ते करे इन फ़लसफ़े ते सोचियो आहे कॾहिं असां इन ॻाल्हि ते गौर कयो आहे त इहे शयूं असांजे सम्झण जूं आहिनि असांखे सम्झणु घुरिजनि जेसीं असां सम्झंदासीं कोन्हे जेसीं असीं अमली क़दम कोन खणंदासीं जेसि ताईं हिकिड़ो हिकिड़ो यूनिट न बचंदो तव्हां ॾिसो न तव्हां जेकॾहिं कंप्यूटर इस्तेमालु कयो था त उहो अलाए मूंखे त नथो अचे पर पहिरीं के बी हूंदो आहे पोइ उन खां पोइ MB थींदी आहे पोइ वरी मेगाबाइट थींदो आहे पोइ उहो सॼो सिस्टमेटिकली उहो डेवलप थींदी आहे उहो ज़रो ज़रो हूंदो आहे न हिकदमि GB कोन थींदी आहे इहो छो थो थिए इहो इन करे थो थिए जो फुड़ी फुड़ी तलाउ में बिलीफ आहे फुड़ी फुड़ी तलाउ में बिलीफ इन करे आहे जो माण्हू खे डायरेक्ट इनडायरेक्ट ई सोच आहे त हीअ शइ सिधी आहे हीअ शइ ग़लति आहे हीअ शइ हिनजो रुख़ ठीकु न आहे हाणे जेकॾहिं इन में बि असां चऊं था त तव्हांखे पहिरीं बि मौज़ कयो हुयो हालांकि थोरो ख़ुश्क मौज़ू आहे अॼु जेके तावील आहे जेको उज़ो आहे असां पहिरीं कंदा आहियूं ऐं इन खां पोइ असां बहाने खां पोइ उन शइ जे साम्हूं ईंदा आहियूं त असां का बि शइ थी वेंदी बहानो पहिरीं ॻोल्हे ईंदासीं त यार हीअ थी वियो उहो बहानो असां सेटलमेंट में ज़हन में रखी वेंदासीं पर इहो ईअं थियणु न खपे बसि इहा ई ॻाल्हि आहे हीउ मुबारक महीनो आहे हिन महीने में असां जेतिरो बि नेकीअ जी ॻाल्हि था कयूं चङाई जी ॻाल्हि था कयूं ख़ूबसूरती जी ॻाल्हि था कयूं हिक ॿिए खे मदद जी ॻाल्हि था कयूं त हुते असांखे इहो बि त सोचणु घुरिजे त असांखे पंहिंजी मदद बि त करणु खपे न असांजी मदद केरु कंदो असां हमेशह इहो चवंदा आहियूं त ॿिए जी मदद करणु खपे असां कॾहिं सोचियो आहे त असांखे पंहिंजी मदद पाण बि करणु खपे असांखे पाण खे बि ठीकु करणु घुरिजे आईने में जेको अक्स नज़र अचे थो महमूद मुग़ल उनखे थोरो ठीकु करण जी ज़रूरत आहे उनखे त थोरो माण्हू कंहिं ओसे पासे खां ॾिसे त इहो कहिड़े पासे पियो थो वञे त बसि इन शइ खे जॾहिं असां पंहिंजे हीअं सां हटाईंदासीं चवंदा त हीअ सही किताबी ॻाल्हियूं आहिनि ऐं बसि बुकिश आहिनि इहे बुकिश कोन आहिनि किताबनि में बि उहे ई ॻाल्हियूं लिखियलु हूंदियूं आहिनि जेके सच हूंदियूं आहिनि चवंदा आहिनि त ड्रामो ज़िंदगी जो अकास हूंदो आहे जेके ज़िंदगी में शयूं थींदियूं आहिनि उहो ड्रामे जे मंज़र में पस मंज़र में उहे ई शयूं थींदियूं आहिनि फिक्शन त हिकिड़ी ॿी शइ थिए थी फैंटेसी हिकिड़ी ॿी शइ थिए थी पर घणो करे जेको उहे शयूं दिलि खे धकणंदियूं आहिनि जेके रियलिज़म सां तालुक़ु रखंदियूं आहिनि जेके अंदरि जी सोच खे साम्हूं खणी ईंदियूं आहिनि कोशिशि कंदासीं कोशिशि कयूं था सभु पहिरीं घड़ी कोशिशि कयूं था हाणे निकिरूं त बत्ती बंदि करे निकिरूं
हाणे निकिरूं त पाणीअ जो ढुक जेको पचायूं था उहो पी वठूं, हाणे निकिरूं त शयुनि खे थोरो पंहिंजी जाइ ते वापसि रखूं, हाणे निकिरूं त नंढियूं नंढियूं शयूं कयूं, जेका शइ चिंता करूं ते वापसि रखूं, ॿिए खे थोरो जाइ ॾियणु सिखूं। कल्ह ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी हिकिड़ी मूंखे, असां ॿुधणा हुआसीं त साम्हूं हिकिड़ो नौजवान अचे पियो, दरवाज़ो एतिरो नंढो हुयो, उहो काटन खणी पियो अचे वॾो, त मूं ॾिठो त मां हिकिड़े बीठुसि त जेको मुंहिंजे पोयां बीठो उन चयो साईं पाण ॿई पोइ हिते था थियूं, हिन नौजवान खे ॿार आहे, हे भले अॻिते निकिरी वञे। उहो ॿार अहिड़ो नौजवान 20-25 सालनि जो दरवाज़े खां वॾो हिकिड़ो कार्टून खणी पिया आयो की कोरियर सर्विस जो हुयो, उहो खणी हितां निकितो, असां पोयां निकितासीं। घणा लॻा? 2 सेकेंड लॻा न, 4 सेकेंड लॻा न, कहिड़ो फ़र्क़ु पियो? हिकिड़ी ख़ूबसूरती उनजे चहिरे ते अची वई, मूंखे लॻो मां बि सुहिणो थी वियो आहियां। त बसि असां जेकॾहिं हिन डायरेक्ट इनडायरेक्ट जे फ़र्क़ु खे थोरो सम्झी वठूं न, ज़िंदगी पंहिंजे पूरो हुस्नाकुनि सां, पूरी ख़ूबसूरती सां असां ऐं अवां जे विच में अची वेंदी। का बि शइ समाज खे बुरी लॻी हुजे, का ख़राश लॻी हुजे, महसूसु कयो हुजे त का शइ तव्हांखे नागवार लॻी आहे, त मां तव्हांखे माफ़ी घुरां थो। अलाह करीम अव्हांखे दामे दरमे कर में सुख ने, सिर्फ़ु पंहिंजे मोहताज खे इंशाअल्लाह असीं बशर थिया ईंदड़ त वरी अव्हांजी ख़िदमत में मिलंदासीं। हिकिड़ो ॿियो बि करिणो हुयो त मूंखे जेके टेलीफोन कॉल्स तव्हांजो अचनि थियूं त तव्हां सम्झो था त असां किस्सागोई जो रुख़ मटायूं पिया, त असां रुख़ कोन पिया मटायूं। किस्सागोई किस्सो आहे, ऐं किस्सो इहो आहे जेको मोटिवेशनल आहे, ऐं मोटिवेशन उहा आहे जेका ज़िंदगीअ में अहसास खे उभारे थी, जज़्बे खे उभारे थी, ऐं जज़्बो ई ज़िंदगी आहे, ऐं जज़्बो आहे त सोच आहे, ऐं सोच आहे त उनजो अमल आहे, ऐं अमल आहे त ज़िंदगी आहे। सोच आहे न बचायूं था, सोच आहे न ख़्यालु कयूं था, सोच आहे न सरकारी ख़ज़ानो असां बचाए सघूं था, करे सघूं था न असां, त छो कोन था कयूं? असां ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे ज़िंद में, गौर कजो, असां न हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कॾहिं कॾहिं गौर कयो त पंहिंजे पाण में जियूं था। वापडा खे असां ॻाल्हायूं था त लाइट नथी सप्लाई करे, हीअ नथी करे, हू नथी करे, सोलर लॻल आहे न घर ते, UPS लॻो पियो आहे न, जनरेटर लॻो पियो आहे न, ख़बर ई कान्हे त लाइट आहे या कोन्हे। पाड़े जी ॻाल्हि नथो कयां, अलाए केतिरा दफ़ा ईअं थींदो आहे लाइट अची वेंदी आहे, जनरेटर पिया हलंदा आहिनि, मालिकनि खे ख़बर कान हूंदी आहे त भई हिते लाइट अची वई आहे। कॾहिं कॾहिं त फ़ोन करे ॿुधाइणो पवंदो आहे, साईं अस्सलाम वालेकुम, साईं उहो लाइट अची वई आहे, पंहिंजो जनरेटर बंदि करे छॾिजो। इहो छो ॿुधाइणो पवंदो आहे? ॾिसो न, दिलि में न कजो। केॾा वालिद साहिबु फरमाईंदा हुया 7 शरीफ़ में जॾहिं असां रहंदा हुआसीं, इहो 60 जे ॾहाके जी ॻाल्हि आहे या शायदि, हा उन ॾहाके जी ॻाल्हि आहे, ख़तरनाक बारिश थींदी हुई, ओड़ीक चइबो हो हुनखे, मींहुं वसंदो हुयो, 6-7 ॾींहं ऊंदहि हूंदी, लाइट बि कोन हूंदी, रोशनी हूंदी, रोशनी न हूंदी बल्कि लाइट न हूंदी, त मतिलबु हिनजी लालटेन जी रोशनी हूंदी हुई। त बाबा साईं जन फरमायो त जेको काज़ी मौलो हूंदो या जेके ॿिया शहर जा जेके पाड़े जा बुज़ुर्ग पाण में गॾु थींदा हुया, हथ बती खणंदा हुया, दरवाज़नि ते नॉक कंदा हुया, लठ खणी हलंदा हुया, दरवाज़नि ते नॉक करे पुछंदा हुया त बाबा तव्हां वटि पाणी आहे, तव्हां वटि अटो आहे, तव्हां वटि गिहु आहे, तव्हां वटि तेल आहे, त तव्हांजे घर में ॾीओ रोशन थी सघे। माफ़ु कजो, हथ जोड़े हिकिड़ी ॻाल्हि पुछां थो, पुछो त पाड़े में आहे, कंहिं वटि आहे, कंहिं वटि काशी आहे? हाणे हीउ ज़मानो जदीद आहे न, हाणे साईं कमाल थो कयो, तव्हां हाणे पाड़े में पुछिबो आहे, पाड़े वारो नाराज़ थी वेंदो, भई मूंखां थो पुछी, तूं पाण खे ॾिस, ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे, पर छा आहे त सोलर आहे न, ख़बर ई कान्हे, पासे में रोशनी आहे या न आहे ख़बर कान्हे का। तव्हां ॾिसो जिते किथे असां एॾा सहल पसंदि आहियूं, हर माण्हू हिकिड़ी प्लेट कढी लॻाए वेठो आहे, ग़लति कोन्हे को, पर सोच त कयो न, सहल पसंदि एॾी थी वई आहे जो तव्हां हुनखे हिकदमि बसि हिकिड़ी प्लेट कढी, हिकिड़ी बैटरी लॻी पई आहे, हले पियो जाम। असां ॿियनि जे बारे में सोचणु बि छॾे ॾिनो आहे, असां हिते वरी पंहिंजे पाण में जीअणु शुरू कयो आहे, ऐं जॾहिं पंहिंजे पाण में जीअणो आहे उन बारे में सोचियूं ई कोन था। बसि इहो ई डायरेक्ट इनडायरेक्ट आहे। इन दुआ सां वरी मोकिलायां थो, करीम रब खे हमेशह ख़ुशियूं ॾे, अव्हांजा अङण आबाद हुजनि, सराह हुजो, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। बशर हयात इंशाअल्लाह ज़ीमी दड़ ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अला भाई।